मां मां कई थी वधाई नेड़ा ते टोपा छपर के तेरो हणी एड़ो तो या हले जणो तो जमीन फाड़े विझे आसमान डालींदो मां कुछ नहीं। अल्लाह सही कुरान में फरमाए तो ओ इंसान अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा। ओ इंसान पांजी पैदाश नजर कर किन्ने कतरे मां पैदा कयो थमाए किन्नो कतरो कपड़े के लगे कपड़ो पलीद जान के लगे जान पलीद किन्नो कतरो हल्लता अलल इंसानि हीनुम मिनद्दहर लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसाना मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह वजअलनाहु समीअन बसीरा। वरी भी जाते अल्लाह जो कुरान फरमाए तो फरमाए कुरान में या अय्युहन नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। वरी चौथी जगह ते अल्लाह जो कुरान फरमाए तो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अर्हाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़ुल हकीम। वरी पंजी जगह सही जगह ते रब जो कुरान फरमाए तो या वो कुरान फरमाए तो वलक़द खलक़नल इंसाना मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन सुम्मा खलक़नल नुतफ़ता अलक़ा व खलक़नल अलक़ता मुज़ग़ा व खलक़नल मुज़ग़ता इज़ामा व कसौनल इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आख़र फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो जीअं हलाया होॾे पंहिंजे ॻोठ ईअं नथो हलाए मुंहिंजे पोयों थो अचे भॼन सम्झे थो न ईअं उहो उन जाइ ते बटन रखे मामा कई थई कुछ नहीं को ज़मानो तुझो नाम निशानी न हो अब्बे जे पुठी मां मां जे साथी मां किन्नो कतरो गलीज़ पली रहम जे अंदर आया हेॾो अम्मा जे पुठी और साथी मां अब्बे जे पुठी किन्नो कतरो अल्लाह तो फरमा रहम जे अंदर आया सवाल तो पैदा थे ओ मुझा मौला करीम न बिन कतरन के वजूद में आन जे लाए तो केड़े पीर जी ड्यूटी लगाई केड़े वली जी लगाई कलंदर आयो बिटाई आयो या को इमाम आयो या को नबी आयो या को मलाइक सगोरो आयो अल्लाह 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 रब तो फरमाए ना 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 मां काजी ड्यूटी न लगाई मां पांजी स्पेशल पान ड्यूटी लगाई साईं काते लिखियल और इस फजल मोहम्मद बुगरानी जे गोठ वारो तू ॾाढा सुभान अल्लाह चो तो मां अल्लाह जो कुरान पढ़ा रब तो फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अर्हाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु
ला इलाहा इल्ला हु अल अजीजुल हकीम। काजी ड्यूटी न लगाई रहम जे अंदर न नबी वयो न वली वयो न इमाम वयो न पीर वयो। रब तो फरमाए मां पाजी ड्यूटी पान लगाई मां सूरतूं ठाहियूं। अल्लाह अल्लाह। ओ मुसलमानो दुनिया के अंदर ताके कारीगर तमाम वडन नजर ईंदो। ए कपड़ा ते कारीगरी कंद साईं के जेको कागज ते नक्शो ठाहींदो ओ भितिन ते नक्शो ठाहींदो। अल्लाह अल्लाह। माके एड़ो त कारीगर आने ॾेखारियो जेको पाणीअ ते नक्शो ठाहे दुनिया वारो पाणीअ ते आंगुर फेरींदो लीको भी न ठहंदो पर तुंहिंजो ऐं मुंहिंजो नक्शो पाणीअ ते तैयार करण वारो केरु आहे? अल्लाह। ला इलाहा इल्ला। मां मां कई तई चाहे तू कुछ नहीं मां। रब तो फरमाए मां ठाहियो मां। सुभान अल्लाह चो अहियां ॾाढा चो साईं कीअं ठाही चई सुम्म ख़लक़ना नुतफ़ता अलक़ा सुम्म ख़लक़ना नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़ा फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामा फ़कसवनल इज़ाम लहमा। अल्लाह अल्लाह। रब तो फरमाए न किन्ने कतरे के चिल्लो छॾियोसे करार वठ रहे करे रत जो लोथड़ो दिलो ठाहिण वरी ॿियो चिल्लो छॾियो मांस वरी गोश्त जो लोथड़ो वरी टियों चिल्लो छॾे करे अंदर नक्शो ठाहियोसे अंदर जो इंतजाम पिया ठाहियूं। कॾहिं दिल चावल कॾहिं भुकियूं कॾहिं आंड्र कॾहिं तिरी कॾहिं चेरो वरी अंदर जो इंतजाम ठाहे करे वरी खल जी पोशाक पाराई मां हाणे वरी ॿाहिर जो नक्शो तैयार कयो मां। अलम नजअल लहू ऐनैन अखियूं जाते टहनियूं बि ठाहियूं मां वलिसान व शफ़तैन टप जाते टहनी बि ठाहियां मां वहदैनाहु नजदैन हथ ठाहिया मां हथनि जूं आङिरियूं ठाहियूं मां कन ठाहिया मां नक ठाहियो मां पेर ठाहिया मां। फरमाईंदा या अय्युहल इंसान मा गरक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रकबक। रब तो फरमाए इंसान केड़ी शय जेके तोखे रब करीम खां भुलाए रही है। अरे अम्मा जे पेट में सूरत त मां ठाही मां सबो सुवाए हिक जेतिरो ये न ठाही कख वॾी भी नंढी हिकु कन वॾो ॿियो नंढो हिकु चप वॾो ॿियो नंढो हिकु हथ वॾो ॿियो नंढो ना 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 पूरे अंदाज़ में अम्मा जे पेट में ॿिया ठाहिण वारा न थई मां अल्लाह ठाहियो मां। रब तो फरमाए सॼो इंतजाम ठाहे करे 4 महीना साह विधो से अम्मा जे पेट में चुरे परे पियो खुराक जी जरूरत हुई। रब तो फरमाए तुन जे वसीले अम्मा जे पेट में खुराक जो इंतजाम भी मां अल्लाह कयो मां। हो रहा तो चवे घणा महीना रहा हो घणा महीना मां जे पेट में हुयो 9 महीना को अचड़े थींदो को सतरे भी थींदो 9 महीना 10 निकरी निकरण जो रस्तो ॾाढो ॾुखियो हो। अल्लाह से फरमाए तो सुम्म सबील यस्सर दादा चो दादा न था तो मां केर मटाया ना मां हेठ पो हला सुम्म सबील यस्सर रस्तो ॾाढो ॾुखियो हो आसान कयो मां न त निकिरणु ॾाढो ॾुखियो हो ॿार निकिरी आए दाईअ त नारो वठी छॾियो 1000 रुपया वठी करे खुराक जो रस्तो बंदि कयई उहा उहा पियो करे अखियूं अथसि पर ॾिसे न पियो कन अथसि पर ॿुधे न पियो हाथ अथसि पर ॻाल्हाए नथो सघे। अल्लाह अल्लाह रोए थो ज़बाने हाल सां चवे थो ओ मुंहिंजा मौला करीम मां जे पेर
दरवाज़ो मुझा मौला तो मुखे बुख न मारियो अल्लाह 9 महीना खुराक ॾिनई अल्लाह हाणे त मां ॿाहिरि निकिरी आयुमि खुराक वारो रस्तो दाई वटे छॾियो अल्लाह 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 रब तो फरमाना ना ना मुझा बन घबरन चायो मां तमा इंतजाम तुझे अजर खां आगे करे छॾियो मां हिकु रस्तो दाई बंद कयो हो मां अम्मा जे सीने में बखीर जूं लहरियूं जारियूं करे छॾियो मां अरे अम्मा तो पंहिंजो पिस्तान खणी तुझे वाट में विधो ॿुधो वाट में जेकॾहिं गुए विझी हा न छोरो घोटा कई मरिया हा न वाह ॻाल्हायो न था तव्हां उहा उहा कंदा आहियो या ट कॾींदा आया आहियो हाणे मुड़ुस माण्हू आहियो हाणे मां मुड़ुस ॼमे त ॾिस न भली बुगड़नि जे घर में ॼमे भली मक्सी जे घर में ॼमे भली खोसन जे घर में ॼमे घुरी भी न थो सघे न पानी अल्लाह तो चे उन्हीं में हराम वडो थी मुझे मुकाबला तो करे तू आए मस जमीन ते पैर रखी तो मां अल्लाह तुझे खीर जा बर रस्ता जारी करे अम्मा पिस्तान खणी वाट में विधी चुस्कली दीने खीर ईंदो खीर पीअंदे पीअंदे तजुर्बो कजाए निंड अची वञे खीर बंद तुझे इरादे सां खीर 2.5 साल खीर पीतई कहा साल 2.5 साल हाणे तमाम जल्दी अमली चढ़ाए खराब आहे न फिकर थी प्यारे पीर वियो अम्मा जे खीर जी 40 साल ताकत हलंदी आहे अमर जो खीर अहिड़ो 2.5 साल मुकमिल खीर प्यारियो वो मानो कोराड़ो न थी तेरे दाने छोड़ा 15 साल का वो कोराड़ा न समझो था ना 15 साल का वो चलो खत्म खीर न पीते अल्लाह सही चवे तो 2.5 साल खीर पीतई सुभान अल्लाह दंद जमी विया अम्मा चयो बच्चा पोइते थी खराब शय वठी करे कारी मौला साहब ने मोकिली दी सही पढ़ी दी जाए बार जी थन पई छड़ाए 2.5 साल का बाद में आने रोए तो मुझा मौल अम्मा जे पेट में तो बुख न मारियो बाहर निकली है रस्तो बंद तो बदीन अल्लाह जो अम्मा भी पोइते हटायो अल्लाह अल्लाह वाह मौला करीम कुर्बान वञ रब तो फरमाए बाना घबरान हिकु रस्तो बंद थियो ही बदनाम हां बंद थिया थी मां 4 तो ॾिया हिकु पानी जी सूरत में तो ॾिया पानी पिए तुझी मर्ज़ी में जो खीर गऊ जो खीर डाची जो खीर बकरी जो खीर मशरूबात एक रस्तो न मशरूबात जे सूरत में ॾिया ॿियो मेवन जी सूरत में ॾिया केला खाओ हिंदाणा खा ॾाढ़ू खा चकू खा अंब खा ॿियो रस्तो अनाज जी सूरत में चांवर खा चांवर जी मानी कणक जी मानी चौथो रस्तो ॾिनो मां गोश्त जी शक्ल में छेले जो खा मुर्गी जो खा मच्छी खा हलाल खा हराम न इन चइनी रस्तनि मां खाईंदो भी शुक्र भी कर त वधाया रब तो फरमाए इबादत भी मुंहिंजी कर रुकू भी मुंहिंजो कर सजदो भी मुंहिंजो कर ॿिया भलाई वारा कम भी कर त कामयाब कया काथे लिखियल अल्लाह अल्लाह रैस फज़ल मोहम्मद बुखरन जे ॻोठ वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां रब जो कुरान पढ़ा रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून ओ ईमान वारो अल्लाह जाने तो मैं सफर कयो थकल आया ता मूंखे वधीक थकल जो सुभान अल्लाह हो रहा था एड़ी तक जो कम ओ दोस्त जी बंगले वाला तो बुझल हाय ईमान वारो रुकू मुंहिंजो क्यों अब काजो आ मनर को रुकू काजो सजदो काजो
ईमान वारो रुको मुंहिंजो कयो सजदो मुंहिंजो कयो इबादत मुंहिंजी कयो सजदो कजो हां ॿियनि जो बि साईं जो मुला जो मोराने जो पीर जो झंडे जो कंडे जो कबर न आमन रुकाऊ ईमान वारो रुको मुंहिंजो कयो सजदो मुंहिंजो कयो इबादत मुंहिंजी कयो ॿिया भलाई वारा कम कयो भलाई वारा कहिड़ा कम माण्हू सां भला कंहिं बर ग़रीब जी ख़िदमत कयो भलाई वारा कम कयो कंहिं ओड़े पाण जो ख्याल कयो को बुखियो आहे को मज़लूम आहे उनजी हिमायत कयो इहो प्रोग्राम असां वटि आहे जंहिंजो नालो आहे जमीयत उलमा इस्लाम